नसीर साईं, पहिरीं ॻाल्हि त पीपुल्स पार्टी जी इहा 10 सालनि जी जेका हुकूमत आहे ऐं हीअ 6हीं हुकूमत आहे, 70 खां पोइ 77, वरी 88, वरी 93, वरी 2008 ऐं 9, वरी 2013, वरी हाणे जेका हीअ हुकूमत आख़िरी 5 साल कंप्लीट पई करे। मूं दुनिया जी सियासत जो ऐं तारीख़ जो शागिर्दु आहियां। मूं अहिड़ी हुकूमत न किथे तारीख़ में पढ़ी आहे, न सिंध में कॾहिं ॿुधी आहे। अयूब, यहया, ज़िया, इस्कंदर मिर्ज़ा, लियाकत अली ख़ान, को मुक़ाबिलो ई कोन्हे। सिंध जी इक़्तिसादी जेका सूरत हाल जेके उन वटि वसीला आहिनि नसीर साईं, उन में जेकॾहिं रुॻो सिंध जे कोयले ते इन्वेस्टमेंट कजे हा सही, तॾहिं बि सिंध खरबपति दुबई ऐं महातीर मोहम्मद वारे मलेशिया जहिड़ी हुजे हा। रुॻो सिंध मां जेको पाकिस्तान जो पेट्रोल निकिरे थो, उन 58% पेट्रोल खे सही इस्तेमालु कजे हा, तॾहिं बि सिंध न्यूयॉर्क ऐं लंडन जे मुक़ाबले पे हुजे हा। जेका गैस थी पैदा करे 72%, उन ते बि सिंध खरबपति हुजे हा। रुॻो जेका सामूंडी बेल्ट मां मच्छी ऐं झींगो मरे थो, उन जे बुनियाद ते बि दुनिया जा वॾा मुल्क, ब्राइटन हुजे, पताया हुजे, बाली हुजे, सिंगापुर हुजे, वैनकूवर हुजे, सामूंडी किनारे वारा जेके शहर आहिनि, मुंबई हुजे, इंडोनेशिया जा शहर ऐं जज़ीरा हुजनि, उहे खरबपति हूंदा आहिनि रुॻो सामूंडी मच्छी मारण, झींगे। ऐं पर सिंध जे शहरनि खे केटी बंदर खे ॾिसो, शाह बंदर खे ॾिसो, बदीन जे साहिली इलाइक़नि खे ॾिसो, कराची जे उन्हनि साहिली इलाइक़नि में रहंदड़ सिंधी मलाहनि खे ॾिसो, इब्राहिम हैदरी जेके। त सिंध मूंखे त एथियोपिया वटि जेकॾहिं अहिड़ा मसइला वसीला हुजनि हा न, त उहे 5 सालनि में सिंध खां अॻियां निकिरी वञनि हा। सिंध सां जेको हशर आहे, सिंध जी ज़मीन तबाह थी चुकी आहे। सिंध जे कंहिं ज़माने में माण्हू ढोर हकलींदा हुआ त असांजी ज़मीन मां ढोर न अचनि, न त ढोरनि खे ढक में विझिबो हो। हाणे सिंधी माण्हू दुआ था कनि त अचे को ढोर गॾह या को ढगो ढोर अची टमाटा खाई वञे, न त टमाटा जेके फसल किरी पियो आहे, इहे टमाटा वरी सुज़ुकी में विझी शहर में वञी या इनखे लुणाइणो पवंदो या लाबारो कराइणो पवंदो। इहे टमाटा गिची में आहिनि। कणिक जो तव्हां ॾिठो आहे त बारदानो कीअं विकामे पियो। कमांद जो आबादगार जेको 50 एकड़नि वारो करोला वठंदो हो, सिटी वठंदो हो, शहरनि में फ्लैट वठंदो हो, उहो 50 एकड़नि वारो हींअर कर्ज़ी आहे, पिने पियो, गुज़ारो कोन थो थिएसि, उन बचा कोन थो पढ़ाए सघे, महिराण लम्स सिंधी यूनिवर्सिटी जूं फ़ियूं कोन थो ॾेई सघे। सिंध जूं न्याणियूं अगवा आहिनि, बछड़ा अगवा आहिनि, प्रकाश जहिड़ा ॿार, उन्हनि सां जेको छा पियो थिए। तानिया ख़ासि केली असांजूं भेनरूं, ही जेका समीना सिंधू असांजी भेण हुई, इन्हनि सां छा थियो आहे। ऐं सिंध जूं अक़लियतूं, रिंकलूं, लताऊं, आशाऊं, मोहन जहिड़ा ॿार, नौजवान, उहे गुम आहिनि। असांजो इमरान जोखियो गुम आहे, असांजी भेण फज़ीला सरकी गुम आहे, असांजो साहिल कोरेजो गुम आहे, असांजा बचड़ा गुम आहिनि। 10 सालनि खां उन्हनि जो को धणी धोणी कोन्हे। असांजी आरे जो भेनरूं, असांजो लोहार भेनरूं, उहे रस्तनि ते ॿाॾाइनि पियूं। उहे जेकॾहिं कंहिं कॉन्फ्रेंस में हैंडबिल विराइण वञनि थियूं त उन्हनि खे धिका ॾेई कढियो थो वञे। सिंध जी ज़राअत, सिंध जी इक़्तिसादियात, सिंध जा स्कूल, सिंध जे हींअर बि जंहिं वक़्तु पाण प्रोग्राम पिया कयूं, उनखां कुझु कलाक अॻु में प्रोसिक्यूशन डिपार्टमेंट जा सरकारी मुलाज़िम कराची जे रस्तनि ते कुटिया पे विया। असांजो लेडी हेल्थ वर्कर्स, उन्हनि खे वारनि खां जले गैलियो वियो। तव्हां ॾिठो फुहारनि सां असांजे उस्तादनि खे, 22,000 टीचरनि खे जीअं तौहीन आमीज़ रवैये सां उन्हनि खे अख़्तियार कयो वियो। सिंध जूं यूनिवर्सिटियूं ऐं तइलीमी इदारा सिफ़ारिशुनि जे हवाले आहिनि। 10 करोड़ ॾियो, क्वार्टरली 5 करोड़ ॾियो, 6 करोड़ ॾियो। MS हॉस्पिटलनि जा उहे 5-5 करोड़ ॾेई अस्पतालूं वठी था अचनि। पोलियो जा प्रोग्राम ऐं वैक्सीन्स उहे विकामनि थियूं। सिंध में बिल्डर माफ़िया जे हवाले शहर कया विया आहिनि त ज़मीनूं तव्हीं खपायो ऐं ज़मीनुनि जा फसल तबाह कयो। उन ते ॻाल्हाईंदासीं। डॉक्टर साहब जो जेके इहे समूरा मसला मां ॼाणाया, उनजो जवाबु वठंदासीं। हिकिड़े कॉलर बि आहिनि असां सां। असांजे प्रोग्राम जो इहो फॉर्मेट आहे, लाइव कॉल्स बि हूंदियूं आहिनि, उहे पंहिंजा जेके अॻवान आहिनि उन खां सवाल कंदा आहिनि। हींअर मोहम्मद बख्श लोहराणी साहब असां सां कॉलर आहे, थाणे बुला खान। जी मोहम्मद बख्श साहब, अव्हांजो छा सवाल आहे? असांजा अॼु जा जेके 2 मोअज़्ज़िज़ महिमान आहिनि, अव्हां कंहिंखां सवाल